नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त कराची में खबर ॾींदा आहियूं त सिंध ऐं बलोचिस्तान असेंबली जे 3 सीटुनि ते ज़मीनी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। सिंध असेंबली जूं 2 जॾहिं त बलोचिस्तान असेंबली जी 1 सीट ते ज़मीनी चूंड जे लाइ चूंड जो अमल जारी आहे, जेको शाम जो 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़फ़े जे जारी रहंदो। उम्मीदवारनि तरफ़ां केतिरनि ई पोलिंग स्टेशननि ते वोटिंग जो अमल सुस्त हुजण जा इल्ज़ाम लगाया पिया वञनि, पर अञा ताईं का बि अणवणींदड़ वाक़िए जी इतला नाहे मिली। कराची में सिंध असेंबली जे तक PS 88 मलीर, 2 गुलिस्तान जोहर एयरपोर्ट, सचल मलीर सिटी, मलीर कैंट ऐं मेमणगोड़ समेत भर पासे जे इलाइक़नि ते ॿधल आहे। इन तक में रजिस्टर्ड वोटरनि जो अंग 1,45,627 आहे। ही सीट पीपल्स पार्टी जे गुलाम मुर्तज़ा बलोच जे लाॾाणे सबब खाली थी हुई। हिन सीट ते पीपल्स पार्टी जो यूसुफ बलोच, तहरीक इंसाफ जो जानशेर जुनेजो ऐं MQM जी साजिद अहमद समेत ॿिया आज़ाद उम्मीदवार मैदान में लथल आहिनि, पर असल मुक़ाबलो पीपल्स पार्टी ऐं MQM जे विच में आहे। सिंध असेंबली जे तक PS 43 में वोटरनि जो टोटल अंग 1,57,210 आहे। ही सीट पीपल्स पार्टी जे ॼाम मदद अली जे लाॾाणे ते खाली थी हुई। हिन सीट ते थींदड़ ज़मीनी चूंडुनि में गॾियल तौर ते 7 उम्मीदवार हिसो वठी रहिया आहिनि, पर असल मुक़ाबलो पीपल्स पार्टी जे ॼाम शेर अली ऐं तहरीक इंसाफ जे मुश्ताक जुनेजो जे विच में आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।